औज़ुबिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मुंहिंजो नालो लियाकत अली चयो ऐं मां त लाड़काणे सां तालुक़ु रखां थो पियो ऐं हिते ई गवर्नमेंट जॉब आहे मूंखे पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट सां ट्रेनिंग सेंटर आहे हिते ऐं अलहमदिल्ला साईं मूंखे टॉपिक न ज़िंदगी छा आहे उन बारे में तव्हांखे ज़िंदगी ते हिकिड़ो इंसानु ख़्वाबु आहे ऐं ज़िंदगीअ में जेको आहे कामयाबु थियण लाइ जेको न कुझु शइ जेका असांखे इस्लाम ॿुधाए थो पियो त सब्र शुक्र ऐं बर्दाश्त जंहिं बि इंसान में सब्र शुक्र ऐं बर्दाश्त आहे न इंशाअल्लाह उहो कामयाबु आहे दुनिया में। बाक़ी ॾिसो त अॼुकल्ह पंजनि मां पंजाह बि न रही आहे उहो बि सबबु इहो आहे त कंहिं बर्दाश्त कान्हे का कोई कंहिंखे बर्दाश्त नथो करे पियो कोई कंहिंखे सहे नथो पियो। सो ज़िंदगी कामयाबु करण लाइ मां त इहो चवंदुमि त इंसान खे सब्र शुक्र ऐं बर्दाश्त में कमु करे ऐं ॿियो दरगुज़र चौथी ॻाल्हि इहा दरगुज़र जी ऐं हर कंहिं कहिड़ियूं आहिनि कंहिंजूं ग़लतियूं आहिनि कुझु दरगुज़र करे छॾे बसि माफ़ु करे छॾे न ऐं तव्हां इंसान खे माफ़ु कंदो अलाह साईं तव्हांखे माफ़ु कंदो इंशाअल्लाह ताला। इहो असांजी दीन इस्लाम ॿुधाए थो पियो ऐं इहो ई मामूली ज़िंदगी में मूंखे मिलियो आहे त जॾहिं मां सब्र कयो न सब्र ऐं शुक्र त उहे बेड़ा पार थींदा आहिनि इंशाअल्लाह। ॿियो वरी इहे सभिनी चवनि दुरूद सलाम सां ॿियनि तव्हां मोहबत रखो हर वक़्तु दुरूद सलाम पढ़ंदा रहो ऐं इंशाअल्लाह बसि ख़बर नथी पई मुख़्तसिर सफ़र आहे ज़िंदगी जो ऐं ख़बर न पई आहे त हींअर 47 साल गुज़री विया ज़िंदगी जा ऐं कल्ह जी ॻाल्हि आहे ॼण ॿार हुयासीं कल्ह अॼु वरी 47 साल जा ॿार बि थी विया ॿारनि जा ॿार बि थी विया। सो ज़िंदगी मुख़्तसिर आहे सभिनी दोस्तनि खे सभिनी खे इहो ई चवंदुमि सब्र ऐं शुक्र सां ऐं दरगुज़र सां ज़िंदगी गुज़ारियो। अच्छा ॿियो इहो आहे त अलाह साईं कोई बि अहिड़ो मसइलो न ख़लकियो आहे जेको जंहिंजो हल न हुजे। सो हर मसइले जो हल आहे रुॻो इंसान को सोचे न पंहिंजे अंदरि वञा सोचे पंहिंजे ज़हन मां सोचे न त हर मसइले जो अलाह साईं हिन दुनिया में हल रखियो आहे न। बाक़ी हेतिरी त नंढी ॻाल्हि खे तव्हां ज़हन ते सवार करे छॾियो हर कंहिंजे मूंखे फलाणे हीअं चयो फलाणे हीअ ॻाल्हि कई फलाणे हीअं कयो ऐं पोइ उहो तव्हां पंहिंजे ज़हन ते रखी छॾियो पोइ इहो त माना पंहिंजे लाइ माना नुक़सानकार तव्हांखे तव्हां डिप्रेशन में हलिया वेंदव एंज़ाइटी में हलिया वेंदव। इन करे तव्हां दरगुज़र बि सिखो ऐं मसइलनि जा हल पाण कढो हर मसइले जो हल आहे अलाह साईं रखियो आहे इंसान जे दिमाग़ में। सो इहो का ॻाल्हि कान्हे त कोई वॾी ॻाल्हि थी वई वॾो मसइलो आहे ऐं जेतिरे जंहिं ॻाल्हि खे जेतिरो तव्हां हेवी वठंदो न तव्हांखे ओतिरो हेवी अची पवंदो। इन करे तव्हांखे हल्का फुल्का मसइला तव्हां दरगुज़र कयो ऐं माफ़ु कयो हर कंहिंखे। साईं सदाईं कलीमत सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करें बराबर।